नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे कपरो खां ख़बर ॾींदा हलूं त कपरो में सिंध हुकूमत पारां मार्केट जी कमेटी जे लाइ मुख़تص कयल ज़मीन ते हिकु बााثर पारां कब्ज़ो करण लाइ अॼुकल्ह गैर क़ानूनी ॻोठ में प्लाट मामले तां माछी बिरादरी ऐं भुरगड़ी बिरादरी जे माण्हुनि में सरकारी प्लाट जे मामले तां तकरार थी पई, जंहिं जे नतीजे में अॼु माछी बिरादरी जे रजब माछी कपरो थाणे ते केस दाख़िल करायो त जवाबदार इसाक माछी मुंहिंजे नंढड़े पुट अब्दुल जब्बार माछी के मुंह ते कपड़ो ॾेई अगवा करे वियो। केस दाख़िल थियण बाद कपरो पुलिस इल्ज़ाम हेठां आयल जवाबदार इसाक भुरगड़ी के गिरफ्तार करे वरितो है। गिरफ्तार थियल जवाबदार इसाक भुरगड़ी थाणे में साफ़िन के ॿुधायो हिन सरकारी प्लाट तां लॾाइण चाहिनि था, हिन करे मुंह ते कूड़ा इल्ज़ाम हणनि था। अॻु में मुंह ते हिकु छोकिरी खे अगवा करण जो इल्ज़ाम हयो आहे, जेको साबित कोन थियो। 2 सालनि ताईं वेठल आहियां। हिननि जी छोकिरी ज़ुबैदा अलाए कंहिंसां फरार थी वई। हिन चयो त हाणे नंढड़े छोकिरे जे अगवा जो इल्ज़ाम आहे। हिन चयो त आउं पंहिंजे ॿारनि समेत हिते रहां थो, मूंखे लॾाइण लाइ रोज़ को न को इल्ज़ाम हणनि था। ॿिए पासे रजब माछी ॿुधाए त इसाक मुंहिंजे नंढे पुट खे मुंह ते कपड़ो ॾेई अगवा करे वियो, जेको भॼी असां वटि पहुतो। हिन चयो त इसाक अॻु में बि असांजी छोकिरी नाले ज़ुबैदा खे अगवा करे वियो, जंहिंजो अॼु ॾींहुं ताईं को पतो कोन पियो। जेकॾहिं हिन कंहिंसां भॼी शादी करे हा त पोइ किथे न किथे ज़ाहिर थिए हा, कंहिं अख़बार में बयानु अचे हा। असांखे लॻे थो हीअ आदती ॾुहारी आहे, हिन हुनखे मारियो आहे। ॿिए पासे अगवा बाद भॼी आयल ॿारड़े अब्दुल जब्बार ॿुधायो आहे, मूं मार्केट में रांदि पे कई त इसाक सॾु कयो, जंहिं बाद मुंह ते कपड़ो ॾेई पंहिंजे घर पोयां ॿधी उछलाए छॾियो, जितां भॼी आयुसि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।